मातली शहर में लिंग कांडारींदड़ वाक़ियो पेश आयो जंहिंमें रज़ाउल्ला निज़ामानी उनखे गोलियूं हणी नामालूम माण्हुनि मोटरसाइकिल सवारनि क़तल करे छॾियो। ऐं हीअ उहा जॻह आहे जेका तव्हांखे ॾेखारियूं पिया त हीअ उन जॻह ते हिते हीअ अची रहियो पंहिंजी कार में। हीअ रतु उहो आहे जेको हिनखे गोलियूं लॻियूं ऐं इहो रतु बि वही रहियो आहे, तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। हीअ साम्हूं जेको फलकार रोड हिन जॻह ते पहुतो त हिते नामालूम हथियारबंदनि हिते क़तल करे छॾियो। रज़ाउल्ला निज़ामानी जो जेको क़तल थियो आहे उन हवाले सां ही सीसी फुटेज बिल्कुलु ज़ाहिर थी सघनि था। ही हिंदू बिरादरी जो मंदरु आहे ऐं इन हिंदू बिरादरी जो साम्हूं कैमरा जेका तव्हां ॾिसो पिया बिल्कुलु साम्हूं कैमरा लॻियल आहे। इन जे हवाले सां हू साम्हूं ॾेखारिया वियो त बिल्कुलु इहा साम्हूं वारदात वारी जॻह आहे जेका बिल्कुलु वेझी आहे हिन मंदर जे। हितां वारदात थी आहे ऐं इन ई साॻे रोड खां हितां खां क्रॉस करे ही बिल्कुलु मंदर जे साम्हूं माना जॻह अचे थी। हितां जेकर हुननि क्रॉस कयो आहे उन्हनि वारदात कंदड़ मोटरसाइकिल सवारनि त पोइ उन जा फुटेज बिल्कुलु चिटा थी सघंदा ऐं उहे माण्हू ज़ाहिर थी सघनि था। मातली शहर में अब्दुर रहमान निज़ामानी क़तल थी वियो, उन हवाले सां असीं संदसि उन जे तॾे ते पहुता आहियूं। हा आहे कादर बख्श निज़ामानी, असीं उन सां ॻाल्हाईंदासीं। कल जो वाक़या हुआ है मातली प्रोविंस सिंध में, जो इंडियन न्यूज बता रही है कोई भाई किलर था, उनका कोई बड़ा ग्रुप का कोई बड़ा दहशतगर्द उन्होंने मारा है। ये पाकिस्तान में लश्कर आतंकी रज़ुल्ला निज़ामी ढेर कर दिया गया और अज्ञात हमलावरों ने गोली मारकर हत्या की है। सिंध के मतली फलकरा चौक के पास एक बेगुनाह एक शरीफ नफ्स इंसान, इनका ताल्लुक की जमींदारी खानदान से है, उनकी जमीनें हैं यहाँ मुरादाबाद गढ़ो बंगलों पे। वो 70 एकड़ जमीन है, वो खेती बाड़ी करता था। उसका किसी दहशतगर्द तंजीम से किसी भी जमात की ताल्लुक नहीं था, मगर वो दीनदार बंदा था। वो इंसानियत की खिदमत करता है, किसी भी गैर कानूनी अमल में कहीं भी नहीं गया। ये न्यूज चैनल बता रहे हैं कि इंडिया में दहशतगर्दी किया है, नेपाल में रहा है, उसका 20 नहीं 25 सालों में कोई रिकॉर्ड भी वो बता दे हमें तो हम उनका बिल्कुल इकरार करेंगे। मगर वो बिल्कुल बेगुनाह बेकसूर उन छोटे छोटे बच्चों का बाप है, उनका घर है, वो यहाँ पे बहुत ही शरीफ नफ्स जिंदगी गुजार रहा था। इन्होंने बेरहमाना कत्ल किया है उनको। मैं गवर्नमेंट पाकिस्तान से अपील करता हूँ कि हमारे भाई जो इन्होंने बेगुनाह शहीद किया है, मारा है इन्होंने। पाकिस्तान में लश्कर आतंकी रज़ुल्ला निज़ामी ढेर कर दिया गया और ये इंडियन न्यूज कबूल कर रही है इनके कातिलों को कैफरे किरदार तक पहुंचाए। हमारे भाई अब्दुर रहमान के साथ इंसाफ किया जाए, हमें इंसाफ दिलाया जाए। मेरी पाकिस्तान गवर्नमेंट से, गवर्नमेंट ऑफ सिंध प्रोविंस से भी अपील है कि इन कातिलों को कैफरे किरदार तक पहुंचाए और मेरे उनको यतीम बच्चों से इंसाफ किया जाए। गुज़िरियल ॾींहुं मातली शहर में हिकिड़ो वॾो वाक़ियो थियो जंहिंमें अब्दुर रहमान उर्फ़ रज़ाउल्ला निज़ामानी जंहिंखे गोलियुनि जो खाज बणायो हुई। फलकारा चौक ते असीं बीठा आहियूं, फलकारा चौक खां थोरो अॻियां रहमान उर्फ़ रज़ाउल्ला निज़ामानी खे गोलियुनि जो खाज बणाए उनखे क़तल कयो वियो। उन हवाले सां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ही मातली शहर में ही ॿियो वाक़ियो आहे जेको चंद महीननि में वाक़ियो थियो। हिन खां पहिरीं टंडो गुलामली रोड ते कंबो बिरादरी आहे जेके ॿ भाइर हुआ उहे पंहिंजे रिज़्क़ी दुकान सां निकिरी रहिया त अहिड़े ई नमूने सां मातली शहर में ही फलकारा जेको चौक जो रोड आहे ही शहर मातली में अहिड़े ई तरीक़े सां मोटरसाइकिल सवारनि उन्हनि ॿिन्ही भाइरनि जे मथां अंधाधुंध गोलियूं वसाए छॾियूं, जंहिंमें हिकु भाउ शदीद ज़ख़्मी थी पियो ऐं हिकु भाउ जेको सो थॾे ते ई फोत थी वियो। के मातली जो ॻोठु आहे मलण, उन सां तालुक रखंदड़ अब्दुर रहमान उर्फ़ रज़ाउल्ला निज़ामानी खे अहिड़ी तरीक़े सां मोटरसाइकिल सवारनि सरेआम गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मातली शहर में अहिड़े क़िस्म जूं वारदातूं जो चंद महीननि में 2 वारदातूं थियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि त पाकिस्तान में अहिड़े क़िस्म जूं 22 वारदातूं थियूं आहिनि, जंहिंमां मातली शहर में इहे 2 वारदातूं थियूं आहिनि जेके मातली शहर लाइ हाणे ख़ौफ़ जो बाहिस बणिजी वियूं आहिनि। तव्हांखे जाइ वारदात जिते वारदात थी हुई उहा बि ॾेखारीसीं ऐं सीसी फुटेज जेके वारदात जे हवाले सां मंदर जे बिल्कुलु भरिसां साम्हूं उहा बि मां तव्हांखे ॾेखारियोसीं। ऐं जेको अब्दुर रहमान उर्फ़ रज़ा निज़ामानी जेको आहे
उहो उन जो जेको भाउ आहे कादर बख्श निज़ामानी उन सां बि ॻाल्हि ॿोल ॿुधाईसीं। सिंध हुकूमत हितां जे इदारनि खे ऐं पाकिस्तान सरकार खे हिन मातली शहर ॾे वधि खां वधि ध्यानु ॾियणु घुरिजे त जीअं जेके टारगेट किलर आहिनि उहे मातली शहर में अहिड़े क़िस्म जूं खुली वारदात करे न सघनि ऐं जेका हिते जा आवाम आहे उहा सुकून जी ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु हसन पवर, मातली।